जरिमल इमाम हुसैन मैदान करबला में आयो तो हिकड़े हथ में कुरान हुयुस, बे हथ में तलवार हुयुस, ऐं ज़बान सा आयत पियो पढ़े, इन्न वलिय्यल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्ला सालिहीन। वाह हुसैन तुझो कुरान पढ़न मुझो वारिस मुझो अल्लाह जे है कुरान लाथोआ, जे है कुरान लाथोआ। एक पासे कुरान बे पासे अली जो नौजवान। मुझा दोस्तों मदीने वाले फरमायो त अली कुरान का परे न थींदो, कुरान अली का जुदा न थींदो। जिते कुरान उते अली जा बच्चा है। जेरीमल यो करबला जो वाक़ियो थी वियो, यजीदी लश्कर वारने पाक नबी जे घराने जे खैमन के बाहियूं ॾिनियूं, तंबू साड़ियूं, ऐं वा रात मुस्तफ़ा जा बच्चा खुले आसमान जे हेठों हुया। उहा रात हेडो मागू मैदान करबला जो आ, हेडो नबी जा बचड़ा केदी है। जेडीमल रात थिया सैयदा ज़ैनब साइण थिया मैदान करबला में गोली दी वते तो मुझे अदे हुसैन जो लाश किथे आ। तलाश कंदी गोली दी डिठई चंद्र जी चांड्रो की में हुसैन सुने जो जिस्म जालिम सिर कपे खणी विया, बिना सिर जे धड़ करबला जे मिट्टी ते हुयो। जिस्म रत में रंगीन हुयो। ओडी मल सैयदा ज़ैनब पंजे भाव जे लाश पाक खे ॾिसी मुंह मदीने ॾे करे चेती अदरिकनी या रसूल अल्लाह। ओ मुझा सोना नबी निहार तुझे कुल्लन जो सवार हुसैन जो केड़े हाल में आ। ओरीमल सैयदा ज़ैनब साइने पंजे हथे सां मुखातिब थी चवे थी, ओ मुझा भाउ मुखे मयार न ॾिजाए त मां तोखे कफन किथों ढकाया। ज़ालिम असांजो सब कुछ लुटे विया, सिर मेरे कोई मयार न ॾेवी। सिर मेरे कोई मयार न देवी, तेरी भेण बहु मजबूरे किथों ले आवा कफन में तेरा, ए तू शहर मदीना दूरे। मुझा दोस्तों जेॾीमहिल बेड़ियाले थे नबी जे घराणे के कैदी करे कूफे ॾे वठी पिया वञनि, उन्हनि जा सामान लुटिया विया, उन्हनि जा खेमा लुटिया विया। सैयदा ज़ैनब साइण जे छातीअ में का शइ रखियल हुई। हिकिड़े यज़ीदी लश्करी चयो ज़ैनब शायद सोना या चांदी या ज़ेवर हिन जेके तो छातीअ में लिकाया आहिनि। सैयदा साइण अखियुनि में लुड़काणे चवे थी मूं पंहिंजो बचड़ो आन कुर्बान कयो, मूं पंहिंजो बचड़ो मुहम्मद कुर्बान कयो, मूं पंहिंजो अजो हुसैन कुर्बान कयो। दौलत केड़ी खणंदसि, सोन केड़ो खणंदसि, ही त अल्लाह जो कुरान आ जंहिंखे फातिमा जी न्याणी पंहिंजे सीने साण लॻायूं पई वञे। कॾहिं त अल्लाह जो कुरान हुयो जंहिंखे सैयदा ज़ैनब पंहिंजे सीने सां लॻाए रखियो हुयो।
सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। इमाम तिरमिज़ी जी रिवायत में वरी ही ओ सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो, है सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो, हाल ॾिसी हीणो मीर मयारू नींदो, सोन सनाई थींदो ख़िलत मजारा चांदी वो, है मुझे हाल मथे है वेठी हसवांदी, की न कप मुँह जोड़ में जेड़ियों पुखती बांधी वो, है मुझे हाल मथे है वेठी हसवांदी। ओ अमल कयो थम काथे लाडू कया मां छाते, कंधु खणंदसि कीअं ताथे पुछंद में पांदी जाते, चवंदसि न है का शइ चीज़ न थमें कायांदी वो, है मुझे हाल मथे है वेठी हसवांदी। ओ मुंहिंजा मिठा पंहिंजी ज़िंदगी बर्बाद न कर, पंहिंजी उम्र के इएं न गवाए, अॼु वक़्तु थई मौक़ो थई ज़िंदगी रब मिलाई आ, क़ुरान के सीने सां लाए, नबी जे बचन जी दामन वठ, अमल कर नेक थी निमाज़ी थी ज़ाकिर थी, क़ुरान पढ़ मुंहिंजा 5 वक़्त नमाज़ पढ़, मस्जिद के आबाद कर, चोरियूं न कर, नशा न कर, भंग न वापराए, जुल्म न कर, हराम न खा, व्याज न वठ, रिश्वत न वठ, ओ मुंहिंजा न्याणियूं न विहार, अॼु वरी न्याणियूं खपाइनि था पैसनि ते, आहे बि मुस्लमान तस्बीह वॾी खयूं वेठो आहे 500 मणियनि जी, न्याणी विकिणे थो, हराम आहे इहो पैसो वठणो, हराम आहे, चओ हराम आहे, रिश्वत हराम आहे, व्याज हराम आहे, जुआ हराम आहे। ॿ टे ॾींहं अॻु में ख़ैरपुर नाथन शाह में चवंदी त हिकिड़ो माण्हू जुआ में ज़ाल हाराई अथई, हा जुआरी जे अंदर मां गैरत निकिरी वेंदी आहे, ईमान निकिरी वेंदो आहे, ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे, अल्लाह जो अॻियूं पेश थियण विसरी वेंदो आहे। ओ मिठा जुआ न कुॾ, गुनाहनि जा कम न कर, अॼु वक़्तु थई भला जे ज़िंदगी गुज़री वई आहे त उन जे लाइ माफ़ी वठ, तौबा ताइब थी, बाक़ी जेका ज़िंदगी बची आहे अमल सालिह कर, ज़िक्र कर, नेकी जे रस्ते ते हल त अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं राज़ी। हाँ भला जे इहो रस्तो नथो मिले न, वञ के अल्लाह वारे जी दामन झल, के वली कामिल जी सोबत में वेह, तो को रहमतपुर शरीफ परे ना है, अल्लाह जे वली जो आस्थानो आहे, मिठे पीर जी दरबार आहे, हर यारी शरीफ वञ दरगाह, रहमतपुर शरीफ में वञ दरगाह, मशहूरी शरीफ में वञ दरगाह, अल्लाह आबाद शरीफ में, पर कंबर शरीफ तो का परे ही काने का, नबी जो बचड़ो सुनो सैयद वेठो तो फैज़ बंडे, अल्लाह करीम खेन सेहत सलामत दे, सोने सैयद कंबर वारे के अल्लाह जे दर ते दुआ है, अल्लाह ताला शिफाए कामला आजला अता फरमाए, साईं जे शहजादे सोने सैयद अताउल्लाह शाह के अल्लाह ताला सेहत तंदुरुस्ती सां उम्र दराज अता फरमाए, इन्हनि सैयदनि जो सायो असां जे मथां कायम दाइम रखे। ओ मिठा वञ अल्लाह वारनि जे आस्थाने ते, भला हाणे जुमो त अचे पढ़जांइ हिते जो मेहड़ में मरकज़ुल अंसार में यो बाईपास काने सीधो न कुब्बो शरीफ ठहियो पियो आहे गुंबद खदरा जे नक्शे ते,
जुमे शरीफ ते आ अच्छे अल्लाह जो कुरान बुध नेक थी साले थी अल्लाह जो जिक्र कर मुस्तफा जी दर जी गुलामी इख्तियार कर खुदा जाने इहो रस्तो थई जेको जन्नत ॾे वञण वारो बे हर रस्ते में जिल्लत आ रुसवाई आ ख्वारी आ तबाही ऐं बर्बादी आ कामयाबी ऐं कामरानी वारो रस्तो आ त अहले बैत वारो रस्तो आ कुरान वारो रस्तो हाँ जेके नमाज न पढ़ंदा आहियो पंज वक्त नमाज पढ़ो छा था चओ पढ़ंदो मथे मथे हथड़ो खणो अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे पंज वक्त नमाज पढ़ो सुहारी रखो मस्जिद के आबाद कयो शरीयत ऐं सुन्नत ते अमल कयो ओ मिठा पंहिंजे बच्चन खे भी नमाज पढ़ायो पंहिंजे औलाद खे भी दीनदार बणायो कुरान ॿुधो त उन ते अमल कयो नबी जा फरमान ॿुधो त उन ते अमल कयो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि जा बेड़ा पार करे ॾींदो ओ मिठा जेकॾहिं तूं मदीने वारे साईं जो आशिक आहीं त तोखे मदीने वारे मीर जे अहल बैतन सां हुजूर जे असहाबन सां भी मुहब्बत रखणी पवंदी तोखे इन रस्ते ते हलणो पवंदो जेको मदीने वारे साईं रस्तो सेखारियो आहे अल्लाह करीम जल शानु शाल असां सभिनी खे नबी जे पाक ज़ात जी मुहब्बत ॾे नबी जे घराणे जी मुहब्बत ॾे नबी जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैहि इल्लल बलाग اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا